Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. चीन केस ताईं असांजी मदद कंदो रहंदो। चीन ऐं सऊदी अरब सोचींदा हूंदा त असां कॾहिं पाण बरात थींदासीं। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाइण ते तकलीफ़ थी रही हुई। वधीक ॾुखियायूं अचणियूं आहिनि। पंहिंजी ज़ात खां हटी ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF सां शर्त तइ थी विया आहिनि। वधीक के शर्त न लॻा त कर्ज़ मुआहिदो थी वेंदो। पहिरियों भेरो शाहूकारनि ऐं सरहदी वारनि खे इनकम टैक्स नेट में आणे रहिया आहियूं। PTI हुकूमत जे मेगा ब्लंडर सबबि मईशत खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ये नुक़सानु असांखे भरणो आहे। पहिरीं रियासत पोइ सियासत आहे। रियासत बचंदी त सियासत रहंदी। इतिहादी हुकूमत आइनी मुदो पूरो करण जो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क खे मसइलनि मां कढण लाइ सभु गॾिजी महिनत कंदासीं। पाकिस्तान खे ॾिवालपणे जी हालतुनि ताईं पहुचाइण जो ज़िम्मेवार केरु? सेनेट जी बजट इजलास में हुकूमत ऐं अपोजिशन मेंबर जा हिक ॿिए ते इल्ज़ाम। PTI सेनेटर शौकत तरीन चयो आहे त ॿुधो अथऊं त नई बजट आंदी पई वञे। IMF ज़ोर भरियो आहे त वधीक टैक्सिस लॻाए वञनि। हुकुमराननि सियासी साख बचाइण जे चकर में देर सां फ़ैसिला कया। संदन नाअहली जे नतीजे में मुल्क लाइ ॾिवालपणे जूं हालतूं पैदा थियूं। वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ शौकत तरीन जे तक़रीर जो जवाबु ॾींदे चयो त अॻूणी हुकूमत मईशत सां जेका रांदि खेॾी उहा सभिनी जे अॻियां आहे। शौकत तरीन खे ख़बर आहे त हू रुॻो 60 ॾींहंनि जी पॉलिसी ते वेठल हो। हिननि त बिजली ऐं गैस जा सर्कुलर रेट वधाए छॾिया। 3.5 सालनि में थींदड़ ज़ुल्म जा कहिड़ा दास्तान ॿुधायूं। ख़ातिरी कराए थो त आलमी मंडी में तेल सस्तो थियो त पाकिस्तान में जेको थी सघियो उहो कंदासीं। नाणे जे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF सां मुआहिदे लाइ ॻाल्हियुनि में अघु भराई थी आहे। चीन मां सूमर ताईं पैसा अची वेंदा। मूं पहिरें ॾींहं खां चयो हो त पेट्रोल जा अघु वधाइणा पवंदा। PTI हुकूमत मुल्क खे ॾिवालपणे ते छॾी वई हुई। असां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु वधाए मुल्क खे ॾिवालपणे खां बचायो। हाणे स्टॉक मार्केट में बहितरी आई आहे। रुपए जो मुल्ह बि मुस्तहकम थियण वञी रहियो आहे। मुल्क में 2 महीननि बाद डॉलर जे मुल्ह में रिकॉर्ड घटिताई। अमरीकी डॉलर जे मुक़ाबले में पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर 5 रुपया 43 पैसा सस्तो थियण बाद 206 रुपया 50 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर जे मुल्ह में 4 रुपया घटिताई। हिकु अमरीकी डॉलर 209 रुपयनि जो थी वियो। ये जो आज लोकल गवर्नमेंट हो रही है एक मजाक है। सिंध में मजाक हो रहा है। कहीं लोगों को हरासा करके विड्रॉ कराया जा रहा है, अनअपोज कराया जा रहा है। जी पूरा अनअपोज करा दीजिए। क्या जरूरत है इलेक्शंस की? ऐसी इलेक्शंस मत कराइए। आप ले लीजिए। जितने आरओज हैं वो अपोजिशन की कैंपेन कर रहे हैं। जो मायूसी देख रही हूं ये बहुत खतरनाक है। स्पीकर साहब बड़ा क्लासिक केस है। एक बदीन की खातून है जिनकी फौज डिग्री पे ये सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है कि उन्हें नाअहल किया गया। सुप्रीम कोर्ट का फैसला है। और आज लोकल गवर्नमेंट इलेक्शन में एक गरीब आदमी के खिलाफ इलेक्शन में आरओ ने उनके पेपर्स बहाल कर दिए। ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है। मैं इलेक्शन कमीशन से भी सवाल करती हूं इस प्लेटफॉर्म से कि वो पेपर्स कैसे बहाल हुए जबकि उनके ओपोनेंट ने ये दिखाया था। सिंध में मकानी चूंडनि जे नाले ते वॾो मज़ाक थी रहियो आहे। उम्मीदवारनि ते दबाव विझी हथ खणाए पियो वञे। हुकूमती उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब कराया पिया वञनि। आरओज़ उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। MNA डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जी क़ौमी असेंबली में तक़रीर। फहमीदा मिर्ज़ा चयो त बदीन जी हिकु औरत खे सुप्रीम कोर्ट नाअहल करार ॾिनो। मकानी चूंडनि में साॻी औरत जो फॉर्म बहाल कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन अहिड़ियूं चूंडूं न कराए त भलो आहे। अरिड़हीं तरमीम जी आड़ में सूबनि अंदरि रियासतूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। NFC जा पैसा सूबनि बदिरां फ़र्दनि जे खीसनि में पिया वञनि। सिंध में मकानी चूंडूं मुलतवी कराइण लाइ पार्लियामानी पार्टीज़ जी दरख़्वास्त ते अॼु बि फ़ैसिलो न थियो। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी दौरान सूबाई इलेक्शन कमिश्नर रिपोर्ट पेश कंदे चयो त 26 जून ते मकानी चूंडूं कराइण लाइ तयारु आहियूं। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो त मकानी चूंडनि में बाक़ी 2 ॾींहं बचिया आहिनि।
हाणे छो चूंडू मुलतवी कराइण घुरो था। मुतहदा जे वकील फरोग नसीम चयो त इलेक्शन कमीशन तकबंदियूं सही नमूने न कयूं आहिनि। अदालत चयो त कमीशन तकबंदियूं करे वरितियूं आहिनि। तव्हांजे हिसाब सां तकबंदियूं ठीक न आहिनि त चैलेंज करे सघो था। और ये मैं कागज आपको भी दूंगा, उधर भी मेज पे रखूंगा। ये शीतल दास, प्रेम कुमार शीतल दास ट्रस्ट किसका? रमेश कुमार का। कितने पैसे दिए? 1.5 बिलियन। कितने दिन में अप्रूव हुए? 18 को एप्लीकेशन पेश की गई। जैसे ही वोट वाला मामला तय हो गया कि गिर रही है, वो अप्रूव कर दिए गए। किस किस ने अप्रूव किए? पीएनडी ने के चेयरमैन ने भी अप्रूव किए, सेक्रेटरी फाइनेंस ने भी अप्रूव किया, चीफ सेक्रेटरी ने भी अप्रूव किया, चीफ मिनिस्टर ने भी अप्रूव किया। जो एग्जीक्यूटिव इन चीफ इंजीनियर हैदराबाद है वर्क एंड सर्विसेज का, उसने PC1 भी बना लिया इस विषय में। वाह भाई, वो तो बात करते थे पंजाब स्पीड की, ये सिंध स्पीड का कमाल है। 1.5 बिलियन रुपीज अप्रूव्ड इन 18 वर्किंग डेज। और कौन है रमेश कुमार? रमेश कुमार वो है जो पहले PMLN का था, फिर PTI का हुआ। अगली दफा आपको ये तोहफा मुबारक होगा। सिंध हुकूमत तहरीक इंसाफ जे बाक़ी MNA रमेश कुमार लाइ 18 ॾींहनि अंदर 1.5 अरब रुपया मंज़ूर कया। पंजाब स्पीड जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं, पर ही सिंध स्पीड जो कमाल हो। PTI अॻवान फिरदौस शमीम जी सिंध असेंबली जी बजट इजलास में तकरीर। फिरदौस शमीम चयो त MNA रमेश कुमार पहिरीं नून लीग में हो, बाद में PTI में आयो, हाणे पीपल्स पार्टी खे मुबारक हुजे। सिंध में स्कूल्स खां ॿाहिरि रहंदड़ ॿारनि जो अघु घटिजण बदिरां वधी रहियो आहे। हिन वक़्तु 70 लख ॿार स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। मुराद शाह सिंध असेंबली जे बजट इजलास मां लाॻीतो गैर हाज़िर आहे। बहुत बात हुई सिस्टम सिस्टम सिस्टम। फरागोगी सिस्टम का जिक्र करना भूल गए, ओस्मान रोजगार सिस्टम का जिक्र करना भूल गए। सिंध के तो उन्होंने सिस्टम्स गिनवा दिए, लेकिन मेरा सवाल है कि जो उनके सिस्टम्स चल रहे थे उनका तो वो जिक्र करना ही भूल गए। टेलीफोन रिकॉर्डिंग्स आ रही हैं, 5-5 कैरेट के डायमंड की फरमाइशें आ रही हैं। ये भी तो सब सिस्टम था। तो मुझे लगता है कि मेरे भाई को इस सिस्टम पे भी कल रोशनी डालनी थी। आप जो करके गए हैं उसको सही करने में थोड़ा वक्त लगेगा, इंतजार करें। अगला कराची से जो आपको ये जाली मैंडेट दिलाया गया था वो भी नहीं मिलेगा। सिंध में सिस्टम जो जिक्र कंदड़नि खे फरागोगी उस्मान बुज़दार सिस्टम जो भी जिक्र करणु घुरिजे। शहजाद अकबर ऐं ज़ुल्फी बुखारी सिस्टम ते भी रोशनी विझणु घुरिजे। पीपल्स पार्टी जी MPA सादिया जावेद जी सिंध असेंबली जे बजट इजलास में तकरीर। सादिया जावेद चयो त PTI वारा ॿुधाइनि त हिननि जी सरकार अवाम लाइ कहिड़ो कमु कयो। PTI खे हेल कराची मां बि जाली मैंडेट न मिलंदो। झंपीर लॻ कोयले जी खाण में कम दौरान भिक किरण जे नतीजे में 3 पोहरियत दॿिजी विया। रेस्क्यू ऑपरेशन दौरान चाचे भाइटे जा लाश ॿाहिरि कढिया विया। दॿिजी फौत थियलनि में पोहरियत शेर ख़ान ऐं संदसि भाइटियो अकरम बिरोही शामिल। हिकु पोहरियत खे ॿाहिरि कढी हयाती बचाई वई। कश्मीर पुलिस तरफां कच्चे जे इलाइक़े गिहलपुर में कार्रवाई दौरान 18 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर खे बासियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त नीगर शिराज मलिक खे वारसनि हवाले करे छॾियो आहे। कार्रवाई दौरान कुझु धाड़ेलनि जी गिरफ़्तारी बि अमल में आई और ताने आवास मेहरकची अगवा थियल खानपुर महरवासी 3 हफ़्तनि बाद बासियाब थी घर पहुची वियो। ॻोठाणे आज़ाद अली गबोल चयो आहे त राजूड़ी कोशिशुनि सां संदसि बाज़ियाबी थी आहे। हैदराबाद जी सिविल अस्पताल में नारा जेल जो कैदी फरार। ज़रिए जो चवणु आहे त नारा जेल जे कैदी खे इलाज लाइ अस्पताल आंदो वियो। कार्डियोलॉजी वार्ड में कैदी अहलकारनि खे पाण छॾाए फरार थी वियो। कैदी शाहनवाज़ कूड़ो चेक ॾियण जे केस में सज़ा भोगे रहियो हो। वाक़े बाद जेल अख़्तियारनि में थरथलो। फरार थियल कैदी खे हथु करण जी कोशिश जारी। जेल अहलकारनि जी लापरवाही सबबि पेश आयल वाक़े जी जांच जारी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी की संगीन खोट खिलाफ़ एहतजाज जारी। दादू जी शाखन में ऐं वाहन में पानी खोट खिलाफ़ आबाद गारनि जो पैदल मार्च।
आबपाशी अमलदारनि ते पानी विकिरो करण जा इल्ज़ाम। केन शाह में 15 का वधीक शाखुनि में पानी की अणहूंद खिलाफ आबादगार सरापा एहतजाज बणियल। आबादगार जदोजहद कमेटी के सॾ ते पैदल मार्च बाद बस स्टॉप वटि धरणो। मीरपुर साकरो में अवामी तहरीक के सॾ ते पानी खोट खिलाफ एहतजाज। आबादगारनि तरफ़ां पानी चोरी में मुलविस अमलदारनि खिलाफ कार्रवाई करे पुचड़ी ताईं पानी ॾियण जो मुतालबो। कराची के इलाइक़े मीठादर में पौरियत खां सस्ते अघ ते अंब वठंदड़ ASI ॾचे में पइजी वियो। वीडियो वायरल थियण बाद ASI इमरान अहमद मुअत्तल। SSP तरफ़ां ASP बगदादी के मामले की जांच की हिदायत। अफगान तालिबान खौफनाक ज़िलज़िले सबब आयल तबाही ते आलमी बिरादरी के मदद की अपील करे छड़ी। अफगान तालिबान के सुप्रीम लीडर मुला हैबतुल्ला आखून चयो आहे त आलमी बिरादरी एजेंसीज़ के तबाही की हालतुनि में अफगान अवाम की मदद की अपील करूं था। जेतिरो थी सके अफगान अवाम की मदद कई वञे। अफगान अख्तियारनि जो चवणु आहे त केतिरनि ॾहाकनि खां एडी तबाही जो ज़िलज़िलो न आयो हो। हुकूमत माण्हुनि जी एडी मदद करण की सलाहियत नथी रखे जेतिरी घुर्बल आहे। अफगान सूबे पक्तिका में शदीद ज़लज़ले सबब फौत थियण जो अंग 1000 खां वधी वियो। हज़ारें इमारतूं मलबे के ढेर में तब्दील। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस संभाले थियूं, इते वठूं था शॉर्ट ब्रेक।